बुढ़ो जामरी। सो वो जंहिंमहिल तंहिंमहिल असां फ़क़ीर ऐं पंहिंजे मुंहं सां वेठा आहियूं। सो रही ॻाल्हि इहा त जंहिंमहिल तंहिंमहिल अची असां सां विड़ी वञे, असांखां पैसा खसे वञे ऐं असांखे रही ॻाल्हि इहा चए त असांखे टैक्स ॾियो। सो हर भरू असां सां लुचाई बेईमानी ऐं ज़ोरी ज़बरदस्ती बहरहाल फरोण लुटण चंबा हणण धक हणण सां इहे मूंसां नाजाइज़ी थी आहे। मूंसां इनखे धक हया अथई। 3 महीननि खां वठी मां गुज़ारिश थो कयां नंढनि मुंशियुनि खे, वॾनि खे ऐं हिन सां SP साहब खे मुंहिंजो इंसाफ़ थींदो। जी नाज़रीन, मेरठ शहर में बदअमनी चोट चढ़ियल। लॉफरन का मिस्कीन खदरा फ़क़ीर भी महफूज़ नाहिन। रामपुर मोहल्ला मेरठ जे गरीब ख्वाजा सरा खुशबू फ़क़ीर सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे ॿुधायो त यासिर उर्फ़ गुड्डू जामरी वल कमर जामरी मूं ते तशद्दुद करे मुंहिंजे पर्स मां 10,000 रोक, सोनियूं वालियूं ऐं टच मोबाइल समेत फुर करे फ़रार थी वियो, जंहिंजी NC मेरठ थाणे ते कटराई आहे। पर पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई न करे सघी आहे। मुलज़िम ॼाणायल गुड्डू जामरी पहिरियां बि मूंखे तंग कंदो रहियो आहे। ही भत्ताखोर अॼु असांजे मणे ते अची पतो घुरियो। इनकार करण ते हिन मूं मथां तशद्दुद करे 10,000 रोक, मोबाइल ऐं सोनियूं वालियूं फुर करे फ़रार थी वियो। फ़क़ीर वधीक ॿुधायो त असां ग़रीब फ़क़ीर आहियूं जेकी पिनी मंगी करे पेट गुज़रान कंदा आहियूं। असां फ़क़ीरनि सां सरासर ज़ुल्म आहे। असांजी को बि तव्हां वराइण लाइ तयारु नाहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खे अपील था करियूं त हिन क्रिमिनल क़िस्म जे यासिर उर्फ़ गुड्डू जामरीअ खे गिरफ़्तार करे फुर थियल सामान वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां खदड़ा फ़क़ीर रोडनि रस्तनि ते निकिरी इंसाफ़ लाइ एहतिजाज ऐं धरना हणंदासीं। रिपोर्ट फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध, दादू।